बहगणी दोस्त ऐं शाइर औशाक अली आगाणी जी दावत ते संदसि ॻोठ में मुशाइरो थियो। सिंधी अदबी संगत लाड़काणो ॻोठ आगाणी में मुशाइरो थियो। मेज़बान औशाक अली आगाणी समूरे प्रोग्राम खे कवर कयो 5 टाइम सिंधी चैनल। ज़रूरु ॾिसंदा हिकु भेरो मुशाइरो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेॾो तुंहिंजो नाम बाज बि ओॾिया ई मञा। सभिनी ॾिसंदड़नि पहिरीं प्यारनि सिकवरनि खे अस्सलाम वालेकुम। दोस्तो, अॼु असीं ॻोठ आगाणी में मौजूदु आहियूं ऐं ॻोठ आगाणीअ में लाड़काणो सिंधी अदबी संगत जी तमामु सुठो हिकिड़ो प्रोग्राम रखियो वियो। कणे खां कई आयल शाइरनि ऐं हितां जे पसगिदाई शाइरनि हिते हिसो वरितो ऐं उन्हनि सभिनी पंहिंजी शाइरी पढ़ी। ऐं असां सां गॾु हींअर मौजूदु आहे उस्ताद गुलदार साहिबु। साईं खां पुछंदासीं त अॼोके प्रोग्राम कहिड़े दोस्त कयो ऐं इन प्रोग्राम जो ॿारहां करण जो मक़सदु छा हुयो? साईं, सिंधी अदबी संगत हिकिड़ी तरक़ी पसंदि फ़िक्र रखंदड़ तनज़ीम आहे ऐं असांजो मक़सदु जेको हूंदो आहे त जेको तरक़ी पसंदि अदब आहे या तरक़ी पसंदि फ़िक्र आहे उहा पंहिंजे अदब में ॾेई करे अदब खे वधायूं ऐं विझायूं। सो उन ई सिलसिले जे कड़ीअ तौरु अॼु असां हिते ॻोठ आगाणी में पंहिंजे प्यारे भाउ मोहतरम औशाक आगाणी जेको असांजे सिंधी अदबी संगत शाख लाड़काणे जो मेंबर बि आहे, उन जे दावत ते असीं हिते आगाणियुनि में आयासीं ऐं उनजो मक़सदु इहो हो त असां हिते जेको प्रोग्राम रखूं था, जेको मुशाइरो रखूं था, उहो असां पंहिंजे नामवर अदीबनि ऐं शाइरनि खे यादि करण जे लाइ रखियोसीं, जंहिंमें तमामु बहितरीनु कहाणीकार शौकत जेको आहे सो केहर शौकत, उनखां पोइ जेको आहे सो जबार केहर दानिश्वर, उनखां पोइ मुनवर केहर शाइर ऐं निसार आगाणी, इन्हनि खे यादि करण जे लाइ अॼु हिते प्रोग्राम। छा त इहे बुनियादी तौरु हिन ॻोठ सां सलाहियल माण्हू रहिया, इन जे करे उन्हनि खे यादि करण जो असांखे हिकिड़ो ॼण मौक़ो मिलियो ऐं उन्हनि खे यादि करण जे लाइ अॼु हिते मुशाइरो रखियो, जंहिंमें लाड़काणे जा शहर जा त खोड़ सारा शाइर ऐं दोस्त हिते शामिलु रहिया, पर मुख़्तलिफ़ तालकनि खां, रते तेरे खां, ॾोकिरी खां ऐं जेको आहे सो मुख़्तलिफ़ हंधनि खां, जेको कंबर खां दोस्त जेको आहे हिते आया आहिनि मुशाइरे में ऐं तमामु ज़बरदस्तु मुशाइरो थियो आहे। ऐं उहो जेको फ़िक्र आहे सिंधी अदबी संगत जो शाइरी मां उहो ज़ाहिरु थियो त अॼु बि सिंधी अदबी संगत जेको आहे उन तरक़ी पसंदि फ़िक्र जी जेको आहे प्रचार करे पई। उस्ताद गुलदार साहिबु, हीउ तव्हांजो जेको प्रोग्राम थियो सिंध जे ॿिनि शहरनि में जेके शाखूं आहिनि उन लाइ ज़बरदस्त मैसेज आहे त लाड़काणो सिंधी अदबी संगत जो हीउ ॿारहां ताईं प्रोग्राम रखणु हिकिड़ो उन लाइ इहो मैसेज आहे त उहे बि शहर खां निकिरी ॿारहां ते अचनि ऐं ॿारहां जी उन्हनि शाइरनि ताईं पहुचनि जेके उहे शहर नथा पहुची सघनि। उन लाइ हिकिड़ो कमाल जो मैसेज आहे ऐं इनशा तव्हांजो हीउ जेको अॼु जो थियो आहे त अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम तव्हां हाणे ईंदड़ मुस्तक़बिल में बि इरादो आहे करण जो? साईं, बिल्कुलु। असल में वसाइलनि जो मसालो हूंदो आहे। वसाइल सिंधी अदबी संगत वटि तमामु घणा महदूद हूंदा आहिनि। पोइ ईअं थींदो आहे असां हिक ॿिए जे मदद तौरु, जेकॾहिं अॼु औशाक अली आगाणी जेको आहे सो असांखे मदद कई आहे ऐं हिते जेको आहे सो प्रोग्राम कयो आहे, ईअं जेकॾहिं को ॿियो दोस्त कंहिं पंहिंजे ॿिए ॻोठ में अहिड़ो क़िस्म जो प्रोग्राम रखणु चाहींदो त असां बिल्कुलु हलिया वेंदासीं, छाकाणि त असांजो मक़सदु आहे अदब जी वाध वीज ऐं इहो अदब जेको आहे आम माण्हू ताईं पहुचायूं। उन अदब में जेको पैगाम आहे, उन शाइरी में जेको पैगाम आहे, उन्हनि कहाणियुनि में जेको पैगाम आहे उहो असां आम माण्हुनि ताईं पहुचायूं त जीअं इहो जेको तरक़ी पसंदि फ़िक्र जेको आहे माण्हुनि जी जेका पंहिंजी दिलि जी ॻाल्हि आहे, हक़ ऐं सच जी जेका ॻाल्हि आहे उहा माण्हुनि ताईं पहुचे ऐं उहे माण्हू उनखे सम्झण जी कोशिशि कनि। जी नाज़रीन, असां सां गॾु आगाणी शहर तमामु सुठो शाइर औशाक अली आगाणी साहिबु गॾु मौजूदु आहिनि। साईं हीउ प्रोग्राम पंहिंजे अॼु ॻोठ में करायो ऐं साईं खां पुछंदासीं त जॾहिं प्रोग्राम त शहर में थियनि था, सिंधी अदबी संगत प्रोग्राम करे पई, त तव्हांजो जेका सोच रखी ऐं तव्हांजो मक़सदु कहिड़ो हुयो जो अवां उन्हनि सभिनी दोस्तनि खे हिते दावत ॾेई पंहिंजे ॻोठ में घुरायो, हीउ सुठो तमामु मुशाइरो कयो, उनजो हिकिड़ो रीज़न या उन मक़सदु कहिड़ो हुयो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। आउं तमामु शुक्रगुज़ार आहियां अदबी संगत लाड़काणे जो 5 चैनल जो। त असुलु छा हो त असां त सदाईं जेके प्रोग्राम असांजा थींदा आहिनि शहरनि में, मूं चयो त प्रोग्राम अहिड़ो कयां किथे खिलियल हुते आसमान हेठां हुजे, वणनि जी चौधार हुजे, हुते मुश्क पैदा हुजनि, निमियूं हुजनि ऐं उनखे हरियाली जेके कणक बीठी आहे साम्हूं फूलार आहे ऐं ज़ैतूननि जा बाग़ आहिनि। मां असुलु हितां रहाको आहियां, हितां आबादगार आहियां तव्हांजो
पोइ मूं चयो आहे छो न जिते ज़िंदगी मुंहिंजी गुज़री आहे हिन में सुबुह शाम हिन ज़मीननि में त मां प्रोग्राम बि अहिड़ो तरतीब ॾियां जेको इन ई प्रोग्राम मुंहिंजे हिते अचे जिते माना सभु सां असांजी जेको रसोल ॿाहिरि जो लुक आहे जेको माना उहो नज़र अचे हिन में इन जे करे प्रोग्राम इहो तरतीब हिते ॾिनो मां पंहिंजी ज़मीन में पंहिंजी बिठक ते प्रोग्राम कराइजो। तमामु मां शुक्रगुज़ार आहियां भाउ अख़्तर हुसैन धामरा साहिब जो ऐं उनजी टीम जो जिन हेॾे मुंहिंजे ॻोठ आंगणनि में अची करे ऐं बहितरीनु हिकिड़ी प्रोग्राम जी असांखे प्रोग्राम जी रिकॉर्डिंग कई ऐं मां लख महिरबानी भाउ जूं लख थोरा महिरबानी। सिंधी अदबी संगत शाख लाड़काणो जेको अॼु ही प्रोग्राम मोहतरम ओशाक अली आगानी जे तवसुत सां हिते रखियो उनजो सिर्फ़ु हिकिड़ो मक़सदु हो त असां जिन पंहिंजे आलमनि ऐं अदीबनि खे यादि करण जे लाइ अॼु हिते इकठा थिया आहियूं उहे आलम अदीब उन्हनि आलमनि ऐं अदीबनि जो थोरो न सिर्फ़ु असां ते पर सॼी सिंधी अदबी संगत ऐं सॼे सिंधी अदब ते आहे। साईं मां बि तरन्नुम में शेर पेश करण जी कोशिशि कयां थो। प्यार ते पहरा पवन पोछा कजे प्यार ते पहरा पवन पोछा कजे घाव जे गहरा मिलन पोछा कजे प्यार ते पहरा पवन पोछा कजे तू हिते तड़पी ऐं मां तड़पा हुते तू हिते तड़पी ऐं मां तड़पा हुते बंद जे दीदार थियनि पोछा कजे प्यार ते पहरा पवन पोछा कजे ख्वाब हा गॾिजी असां जेकी ॾिठा ख्वाब हा गॾिजी असां जेकी ॾिठा से अधूरा थी वञनि पोछा कजे से अधूरा थी वञनि पोछा कजे हर पहर में जे विछोड़े जा सनम हर पहर में जे विछोड़े जा सनम सूर सीने में चुभन पोछा कजे सूर सीने में चुभन पोछा कजे मक्तो असाई डोह गुल मां पाण ते कहिड़ो ॾियां डोह गुल मां पाण ते कहिड़ो ॾियां नांग जे नांग थी पंहिंजा डंगिन पोछा कजे डोह गुल मां पाण ते कहिड़ो ॾियां नांग थी पंहिंजा डंगिन पोछा कजे डोह गुल मां पाण ते कहिड़ो ॾियां नांग थी पंहिंजा डंगिन पोछा कजे प्यार ते पहरा पवन पोछा कजे घाव जे गहरा मिलन पोछा कजे। महिरबानी साईं। ईद जो मुशाइरो हुयो मज़ाया मुशाइरो हितां लाड़काणे मां ऐं समी साजिद रते देरे मां उते उहो जो मुशाइरो यादि ॾियारींदो उन में शेर पढ़ियल जेको आहे उन जूं चंद सिटूं यादि अचियूं ॿई खीसा करे ख़ाली वहे तूं यार झटपट में हुजे मूंखे सज़ा तोसां कयुमि छो प्यार झटपट में सही सज़ा है ॿई खीसा करे ख़ाली वहे तूं यार झटपट में हुजे मूंखे सज़ा तोसां कयुमि छो प्यार झटपट में इहो सोराख भित वारो अञा थिए वेकिरो जेकर इहो सोराख भित वारो अञा थिए वेकिरो जेकर सुबुह ऐं शाम जे वेले कयां दीदार झटपट में भली खावर क़बूल आई कजे शादी बि चौथी पर भली खावर क़बूल आई कजे
शादी बि चौथी पर थिए थो ख़ौफ़ ॾाढो थी वञनि था ॿार झटपट में। भली ख़ावर क़बूल आई कजे शादी बि चौथी पर थिए थो ख़ौफ़ ॾाढो थी वञनि था ॿार झटपट में। ॿई खीसा करे ख़ाली वएं तूं यार झटपट में हुजे मूंखे सज़ा तोसां कयुमि छो प्यार झटपट में। दुख मिटीअ जो बयान थी वेंदो धूड़ हू आसमान थी वेंदो। दुख मिटीअ जो बयान थी वेंदो धूड़ हू आसमान थी वेंदो। तुंहिंजो आहियां संभाल तूं मूंखे तुंहिंजो आहियां संभाल तूं मूंखे मूंखां मुंहिंजो ज़ियान थी वेंदो। मूंखां मुंहिंजो ज़ियान थी वेंदो। तन ते लिबास सुर्ख सजाए जलाल में तन ते लिबास सुर्ख सजाए जलाल में केॾा हसीन रंग भरिया तो ख़याल में। वाह वाह। तन ते लिबास सुर्ख सजाए जलाल में केॾा हसीन रंग भरिया तो ख़याल में। तुंहिंजे वजूद साण थी धरतीअ जी धड़के दिल तुंहिंजे वजूद साण थी धरतीअ जी धड़के दिल थी काइनात छोलियूं छुले छाल छाल में। पाज़ेब रेशमी थी वॼे पेर पेर में पाज़ेब रेशमी थी वॼे पेर पेर में पंहिंजो बि इश्क आहे धमाधम धमाल। तमामु सुहिणो। शराब अखियुनि जे गिलास में दुनिया अबे नकाब अखियुनि जे गिलास में। सपनो नकी शराब अखियुनि जे गिलास में दुनिया बेनकाब अखियुनि जे गिलास में। घिंघरू टुटा त निंड भरियो छिरक जाग जो घिंघरू टुटा त निंड भरियो छिरक जाग जो ज़ख्मी पयो थी ख्वाब अखियुनि जे गिलास में। ज़ख्मी पयो थी ख्वाब घिंघरू टुटा त निंड भरियो छिरक जाग जो ज़ख्मी पयो थी ख्वाब अखियुनि जे गिलास में। ही केरु अची दिलि जे अॼु दू बदू वयो ही केरु अची दिलि जे अॼु दू बदू वयो झूमी लथो गुलाब अखियुनि जे गिलास में। छिरकी हथनि मां जाम खणी महकशन छॾिया छिरकी हथनि मां जाम खणी महकशन छॾिया तुंहिंजे छुलियो शराब अखियुनि जे गिलास में। थैंक यू महिरबानी। ॿ ॻणी दोस्त ऐं शाइर ओशाक अली अगाणी जे दावत ते संदसि ॻोठ में मुशाइरो थियो। सिंधी अदबी संगत लाड़काणो ॻोठ आगाणी में मुशाइरो थियो। मेज़बान ओशाक अली आगाणी समूरे प्रोग्राम खे कवर कयो 5 टाइम सिंधी चैनल। ज़रूरु ॾिसंदा हिकु भेरो मुशाइरो।